भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी जे वार्ड नंबर 4 मेमण मौला जी रवासण जमशेर उर्फ नवीद अली मेमण जी घर जी छित ओचितो धमाके सां किरी पई है, जंहिंजे नतीजे में घर में मौजूद 10 घर भाती दबजी विया आहिनि। वसंदड़ मींहुं दौरान धमाके सां घर किरण जो आवाज़ ॿुधी पाड़े वारा शहरी पहुची मलबे मां 4 लाश मसमात नाइला ज़ाल अली रज़ा संदुस मासूम 2 सालनि जो हसीब मसमात साबरा ज़ाल इरशाद मेमण संदुस 3 सालनि जी न्याणी दुआ खे कढियो वियो है। जॾहिं त मलबे हेठि 6 ज़ख़्मी जिन में घर धणी नवीद मेमण संदुस ज़ाल मसमात गुलजार बेगम आरिफ अली ओन मोहम्मद मसमात रिज़वाना ज़ाल कमाल ऐं ज़ाकिर वल्द कमाल खे कढी फौरी तौर अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते तबे इमदाद बाद ज़ख़्मी नवीद मेमण जी हालत नाज़ुक हुजण सबब हैदराबाद जी अस्पताल नियो वियो है। हिन सिलसिले में मालूम थियो त चारई फोती ॻोठ आली मेमण जा रवासी हुआ। मुसलसल बरसातनि सबब ॻोठ जा घर तबाह थियण करे पनाह वठण लाइ शहर में माइट नवीद मेमण जे घर में तरसियल हुआ। इन सिलसिले में अस्पताल में ड्यूटी इंचार्ज डॉक्टर आमिर हुसैन ख़ासकेली ॿुधाए त ज़ख़्मी थियल नवीद मेमण जी हालत ख़तरे में आहे, जंहिंखे हैदराबाद रेफर कयो वियो। बाक़ी ज़ख़्मियुनि खे तबे इमदाद ॾिनी वई है, जिन जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। ॿिए पासे 4 लाश घर में पहुचण ते घर में कोहराम मची वियो। इलाइक़े में सोग जी लहर छाइजी वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।